अहम ख़बर ॾींदासीं। सुप्रीम कोर्ट में सुपर लीवी टैक्स बाबति केस जी ॿुधणी थी आहे। कंपनियुनि जे वकील चयो त सुपर लीवी टैक्स 2015 में लागू कई वई, जंहिंजो मक़सदु ऑपरेशन सां मुतासिर इलाक़नि जी बहाली करार ॾिनो वियो। सुपर लीवी टैक्स सां 80 अरब रुपया गॾु करणा हुआ। ख़बर नाहे हुकूमत केतिरी रक़म गॾु कई। जस्टिस जमाल मंदोखैल चयो त ऑपरेशन सबबि मुतासिर इलाक़नि जी बहाली लाइ हुकूमत प्लान कहिड़ो हो। छा मुतासिर इलाक़नि जी बहाली जो को मनसूबो तैयार थियो? केतिरो काथो लॻायो वियो? छा मिनी बिल ज़रिए सर्विसिस ते टैक्स लागू करे सघिजे थी? जस्टिस मोहम्मद अली मसर मासनात छा सुपर लेवी टैक्स 1 साल लाइ लागू कई वई? वकील मखदूम अली खान चयो त जी हा, 1 साल लाइ सुपर टैक्स लागू कई वई हुई। जस्टिस जमाल मंदोखैल पुछाणो कयो त को हिसाब किताब आहे त सुपर टैक्स में केतिरी रक़म गॾु थी। ॿुधणी बाबति तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। सुप्रीम कोर्ट में सुपर लेवी टैक्स बाबति केस जी ॿुधणी बाबति तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। कंपनी जे वकील चयो त सुपर लेवी टैक्स 2015 में लागू कई वई, जंहिंजो मक़सदु ऑपरेशन सां मुतासिर इलाइक़नि जी बहाली करार ॾिनो वियो। जस्टिस जमाल मंदोखैल चयो त ऑपरेशन सबबि मुतासिर इलाइक़नि जी बहाली लाइ हुकूमत प्लान कहिड़ो हो। छा मुतासिर इलाइक़नि जी बहाली जो को मनसूबो तैयार थियो? केतिरो काथो लॻायो पियो? छा मिनी बिल ज़रिए सर्विसिस ते टैक्स लागू करे सघिजे थो? जस्टिस मोहम्मद अली ज़हर रिमार्क्स न आहिनि त छा सुपर लीवी टैक्स 1 साल लाइ लागू कई वई। वकील मखदूम अली खान चयो त जी हा, 1 साल लाइ सुपर टैक्स लागू कई वई हुई। जस्टिस जमाल मंदोखैल पुछाणो कयो त को हिसाब किताब आहे त सुप्रीम कोर्ट में केतिरी रक़म गॾु थी। तव्हांखे ख़बर ॾेई रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट में सुपर लीवी टैक्स बाबति केस जी ॿुधणी थी आहे।